अस्सलाम वालेकुम नाज़रीन, खबर शामिल क्यों था कुंभ खां लालिनो गोपांग जी पीपल्स पार्टी जी मरकज़ी अगवान MNA डॉक्टर सैयदा नफीसा शाह जैलानी कुंभ जे मशहूर न्यूरो सर्जन डॉक्टर ज़ुल्फकार अली मंगी जी वफात ते संदस चाचे रहमतुल्लाह मंगी संदस भाउ कामरान मंगी रिजमान मंगी सां ताज़ियत करण बाद मीडिया सां ॻोल्ह ॿोल कई। उन मौके ते राजपर बिरादरी जी मौजूद शख्सियत PP अगवान रईस उकाब खान अजपर समाजी अगवान जाहिद हुसैन मल्ला सीनियर सहाफ़ी आज सोलंगी वडेरो दुर मोहम्मद तुमरानी रईस अब्दुल वहीद तुमरानी अख्तियार हुसैन वसाण ऐं ॿिया पिण मौजूद हुआ। पहिरियों आबादगार जेके आहिनि जेके तव्हां अहिड़ो सारो फाका कशी ते लाहे आहियो अॼु त आबादगार हुन खां पुछंदा त असांजो मीडिया अभी इमरान खान महंगाई मथां महंगाई कया हिन वक़्तु जेको आहे जो पीपल्स पार्टी में PDM में ॿीहर जेको आहे शामिल थी रही आहे ऐं सिलेक्टेड हुकूमत ख़िलाफ़ तारीख़ हलाइण वञे पई। तव्हां छा था सम्झो त छा PTI हुकूमत ख़तमु थी सघे थी या इमरान खान जेको आहे अॻिते हली सघे थी? अगरि मां इहो हशमी नथी चई सघां कि को PDM पीपल्स पार्टी जॉइन कंदी, पर असांजी ऑपोज़िशन कुझु इशूज़ ते कठी आहे ऐं उहो तव्हांखे उनजो कल्ह तव्हांखे फ़ाक़ो तव्हां ॾिठो ऐं उन में सुठो इम्प्रेशन वियो आहे। असांजा जेके सियासी कारकुन आहिनि इन हद ताईं ख़ुशि आहिनि त एटलीस्ट अगरि असां सभिनी जो हिकिड़ो मुश्तरका दुश्मन उहो आहे जेको आवाम जो दुश्मन आहे, अगरि उनखे असांखे मंज़र तां हटाइणो आहे ऑपोज़िशन खे गॾु कंहिं न कंहिं लेवल ते खणणो पवंदो। त इन करे बाक़ी हिकमत अमली कीअं जोड़णी आहे उहा लॉन्ग मार्च जे ज़रिए निजात ऐं धरणनि जे ज़रिए करिणो आहे या वरी असेंबली में जेको हिकिड़ो आइनी जमहूरी तरीक़ो आहे। असांजा कारकुन ऐं असांजी जदोजहद इन शइ जी क़ाइल आहे छो करे असां पाण सफ़र कयो जेॾी महिल ग़ैर आइनी हूंदा आहिनि त मुल्क सफ़र कंदो आहे। असांजो पंहिंजो इहो कौल आहे त जेको कमु थिए उहो आइनी तरीक़े सां जमहूरी तरीक़े सां हिन हुकूमत जी